हेलो गाइस, अस्सलाम वालेकुम। मैं तव्हांजो मुज़फ़र हुसैन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल एजुकेशनल वीडियोज़। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल जी आइकॉन खे प्रेस कयो त जीअं मुंहिंजो ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सघे। सो लेट्स स्टार्ट। अॼु असांजो जेको वीडियो आहे इन जो टॉपिक आहे पास्ट सिंपल टेंस। हिकु ज़मानु आहे ऐं असीं हिकु करे टोटल ज़मानु सिखंदासीं। प्रेज़ेंट सिंपल जेको आहे उहो मूं अपलोड करे छॾियो आहे। उन खां बाद हीअ आहे पास्ट सिंपल टेंस, ज़मानु माज़ी सादो, इन खे आदती बि चवंदा आहियूं असां। इन जेका डेफिनेशन आहे, वर्ब दैट एक्सप्रेसिस द एक्शन ऑफ द सब्जेक्ट इन द पास्ट इज़ कॉल्ड पास्ट सिंपल टेंस। अहिड़ो फ़इल जेको फ़ाइल जे कम खे गुज़िरियल वक़्त में ज़ाहिर करे त उनखे ज़मानु माज़ी सादो चइबो आहे। ऐं हिन जा जेको मददगार फ़इल आहे उहो हिकिड़ो ई आहे जेको डिड आहे। नंबर ॿियो, बयानी जुमिले में डिड न रखंदा आहियूं। ऐं नंबर 3 जेको आहे, ताक़ीदी लाइ फ़इल खां पोइ डिड रखंदा आहियूं। ऐं इन जी सिंधीअ में सुञाणप जेका आहे यो, या, युस, यासी या ये वग़ैरह वग़ैरह आहे। ऐं इन जी फॉर्मेशन जेका आहे, बनावट आहे, उन में सभ खां पहिरियां असां सब्जेक्ट रखंदासीं ऐं उन खां पोइ मेन वर्ब जी ॿी सूरत यानी सेकेंड फॉर्म ऐं उन खां पोइ ऑब्जेक्ट रखंदासीं। जीअं आई वेंट टू स्कूल, हाणे आई सब्जेक्ट आहे, वेंट जेका आहे गो जी सेकेंड फॉर्म आहे। गो जो जेको सेकेंड फॉर्म आहे उहो वेंट आहे, वेंट असां रखियो आहे। टू स्कूल जेको आहे उहो ऑब्जेक्ट आहे। आई वेंट टू स्कूल माना मां स्कूल वयुसि। हाणे अगरि इन जो विरदान कयूं, असां फेरो कयूं, त अगरि इनखे सवाली करिणो हुजे त असां डिड आई गो टू स्कूल, छा मां स्कूल वयुसि। अगरि इनखे ई नाकारी करिणो आहे त आई डिड नॉट गो टू स्कूल, मां स्कूल न वयुसि। ऐं अगरि सवाली ऐं नाकारी ॿई करिणा आहिनि त पोइ चवंदासीं असां डिड आई नॉट गो टू स्कूल, छा मां स्कूल न वयुसि। ऐं ताक़ीदी करण लाइ असां डिड ॾेई ऐं आई डिड गो टू स्कूल, मां वाक़ई स्कूल वियुसि। जॾहिं बि असां डिड इस्तेमालु कंदा आहियूं त असां मेन वर्ब जेको टू आहे उनखे फस्ट में रखंदा आहियूं। माना फस्ट फॉर्म जेका आहे उनजी सूरत आहे उन में अची ईंदो। जीअं वेंट आहे त उनजी फस्ट फॉर्म जेका फस्ट सूरत आहे उहा गो आहे। उमेद आहे त तव्हांखे मालूमात मिली वेंदी। वधीक सिंधीअ में ज़मानु सिखण लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। महिरबानी।